ख़बर मांखे ॾियूं कराची जे इलाइक़े क्लिफ्टन में पुलिस कार्रवाई कंदे चोरी जे वारदात में मुलविस जाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त जाबदार खे CCTV फुटेजिस जे मदद सां गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस मूजिबि जाबदार 15 अक्टूबर जी राति क्लिनिक मां रोक रक़म ऐं दवाऊं चोरी कयूं हुयूं। पुलिस मूजिबि जाबदार जी सुञाणप रफ़ीक तौर थी आहे। संदसि कब्ज़े मां तालो टोड़ण वारो औज़ार हथ कयो आहे। ख़बर वासई कराची में शेयर कई पिया वाक़िया आग कई पिया। कराची जे इलाइक़े क्लिफ्टन में पुलिस कार्रवाई कंदे चोरी जी वारदातन में मुलविस जवाबदार के गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि खे CCTV फुटेजिस की मदद सां गिरफ़्तार कयो वियो। पुलिस मूजिबि जवाबदारनि 15 अक्टूबर की रात क्लिनिक में रोक रक़म ऐं दवाऊं चोरी कयूं हुयूं। पुलिस मूजिबि जवाबदार की सुञाणप रफ़ीक तौर थी आहे। संदसि कब्ज़े में तालो तोड़ण वारो औज़ार हथ कयो वियो आहे।